नाज़रीन MHBHD न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं था भान सैदाबाद मां अज़हर अली कुंभर जी। भान सैदाबाद में पोरियत पीरल रोदराणी पंहिंजी सॻी भेण आलम खातून सां गॾु बाअसर जे ज़ुल्म खां तंग थी सरापा एहतजाज। अली हसन उर्फ़ मुलाज़िम रोदराणी सां माल जो भाईचारो हो हिसाब करण ते जान जो वेरी बणिजी वियो। वाक़े जी रिपोर्ट जे लाइ भान पुलिस 20,000 रुपया रिश्वत वरिती, पर जवाबदार गिरफ़्तार करण बजाइ जवाबदार धुर खां ॿीणी रिश्वत वठी असांखे हिरासा करणु शुरू कयो आहे। माल जे भाईचारे जे मामले तां इख़्तिलाफ़ात शुरू थिया, जंहिं बाद मूं ते ज़ुल्म शुरू थी वियो। मुंहिंजे साले नाले अली हसन उर्फ़ मुलाज़िम PS खेरो देरो ते मुंहिंजी सॻी धीउ मिसमा जे अगवा जो कूड़ो केस दाख़िल करायो। अॼु राति 11 वॻे जवाबदार मुंहिंजे घर ते हमिलो कयो, मुंहिंजी दुकान तां अलाह तलह खणी विया आहिनि, जंहिंजी फ़रियाद लाइ भान पुलिस वटि वियसि, पर इंसाफ़ न थियो। फ़रियाद जा पुलिस 20,000 रुपया वरिता। बाद में जवाबदार खां रिश्वत वठी असांखे थाणे तां धिका ॾेई कढे छॾियो आहे। परदेदार ख़ानदान सां तालुक़ आहे। मजबूर थी करे मीडिया ज़रिए आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जे लाइ प्रेस करे रहियो आहियां। DIG हैदराबाद, SSP जामशोरो, DSP सेवण नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कनि ऐं फ़ौरी जवाबदार खे गिरफ़्तार कनि ऐं मूं मिस्किन सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो माल आहे सम्झी, 2-3 ढगियूं अथसि, 5-6 ॿकरियूं अथसि। मां उन्हनि जी घुर थो कयां त ठेकेदार गुलाम कादर रोदराणी जो हू भेणियो आहे, हू चए थो इहो माल तूं मूंखे ॾे। मां हिन साईं खे, असां शरीफ़ इज़त वारा माण्हू, हिन साईं खे मां रुपयो बि कोन ॾींदुसि। ऐं मुंहिंजो वास्तो आहे, हुननि जो पुलिस सां बि वास्तो आहे ऐं नेक मर्दनि सां चङनि सां बि वास्तो आहे। किथां किथां फ़ोन कराए पंहिंजी जान छॾाए असांजे मथां तशद थो करे, जीअं इहो असांखां माल जो घुर न करे। दाख़िल कयूं SAPOS खेरे देरे ते कूड़ी FR दाख़िल कयूं त धीउ खे पंहिंजो पीउ अगवा करे वियो आहे। धीउ खे पंहिंजो पीउ अगवा करे वियो आहे। पुलिस खेरे देरे वारे SHO आयो, उते घर उहा नंढड़ी बि असांजे घर हुई, उन खां अची एंट्री कयईं। उन नंढड़ी चयो त अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे, तव्हां हरूभरू आया हो, मां त बाबा जे घर में कंहिं मूंखे अगवा कयो। उहा ओॾीमहिल नंढड़ी मूं वटि हुई सम्झी। उन खां पोइ पुलिस एंट्री करे वई। वरी माना राति जो खेरे देरो SHO नसरुल्ला सोलंगी राति जो वरी 2 मोबाइलूं काहे अचे असांजे दर ते, असांजे मथां FR कयूं। FR करे असां त भॼी वियासीं ऐं असांजा ॿारड़ा, असांजे दुकान ऐं घर जा ताला टोड़े, पाड़े वारनि खे सभिनि खे ख़बर आहे। पुलिस वठी करे अची